ओ बाबा, छा हर मां पीउ औलाद जे लाइ दिल में एतिरी मोहबत रखंदो आहे? अलाए, इन जे सवाल जो जवाब था वक्त ही ॾेई सघे थो थी, जॾहिं अलाह साईं तोखे औलाद ॾे पोइ ख़बर पवंदई त तुंहिंजे दिल जे दर्दनि खे दफ़न करण जे लाइ केॾो कब्रिस्तान घुर्जे। छा थियो आहे चाचा? ख़ैर त आहे न? हा ख़ैर पुट, तूं ॿुधाए नवाब ख़ान जे न्याणी जो छा थियो? ख़बर पहुची वई, नवाब ख़ान जी न्याणी जी ख़बर पहुची वई। छा जाबिर ख़ान नवाब ख़ान जी न्याणी खे अगवा करायो? हा चाचा, जाबिर ख़ान रुॻी एतिरो करे हा न त का ॻाल्हि न थी, पर जाबिर ख़ान उहो कमु कयो आहे जेको किने मां किनो इंसान बि न करे। छा कयो अथई? चाचे मेहराब ते हमिलो कराए उनखे त जेरे मारे छॾियो अथई। छा थियो मेहराब खे? चाचा मेहराब खे अहिड़ो डंडो लॻी वियो जो हू हाणे कॾहिं बि हौसले में न ईंदो। अलाह साईं ख़ैर कंदुसि, ठीकु थी वेंदो बाबा। चाचा मुरादी मां शहर खणाए वियासीं, पर डॉक्टर जवाब ॾेई छॾियो ऐं डॉक्टरनि इहो चयो त हाणे दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठो आहे। माना त मेहराब तिरियो थी वियो। पोइ शेर वारनि छा चयो? मूं ई मुराद शेर खे असुल हक़ीक़त न आहे, बाक़ी हा ज़ैबू खे बि मूं झले छॾियो त मेहराब जे इलाज ते ख़र्च करणु अजायो आहे, ऐं मुराद खे मूं इहो बि झलियो आहे त तूं मूमल सां इहा ॻाल्हि न कजांइ। अरे लालड़ियो, हेॾी वॾी वारदात करे वतो था हिते टंगू किरींदा। मां तव्हांखे सॼे ॻोठ में ॻोल्हियो आहे। तव्हांजी ऐं मूं कुंदड़ पुट जी ख़बर पवंदी। अड़े चरिया, तूं अची असांजे ॻोठ लिखतो मथो ख़राब थियो अथई छा? वॾा वॾा ही आहे चरियो, हणीस खॾ में। लालड़ियो, तूं छन खे चोरा बाबा ईंदो न मुंहिंजे गॾे खे पारां त कुंदड़ त मञाए। शाहू, मुंहिंजी त दिलि चए थी अॼु हिन जो मथो था कचो कयूं। हा ता वॾा, जाबिर ख़ान जो सभु कसरो नमो था कढूं। रहमान, असांखे ॾिसी तौबा तौबा करे। तव्हां त सभु तयारु आहियो न? मां लाल खान लाइ ख़ासि बंदोबस्तु कंदुसि। अहिड़ो बंदोबस्तु कंदुसि जो शर्म खां नवाब खान जे ॻोठ गंद खणी ॾिसंदो बि कोन।
छा थो करी? एॾो तकड़ में चाय नाहे पी बि। तकड़ बकड़ काने कुंदड़ पुट ईअं पीअंदा ईअं पियंदा हेॾे ॾिस। मीरमंदे चाय ई नाहे पी बि, आस्ते आस्ते पी बि आ। मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, तूं वॾी आहे मुआरी ॿुढड़ी उहा तोखां वॾी ही न, पोइ में अकुल आहे उन में अकुल। उहा चवंदी त मर्द जल्दी मानी खाई वठे ऐं चांहि जल्दी पी वठे। अॼु तव्हां औरतूं कुकड़ वांगुरु पई ठुकाणो कटक 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 का 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 का। हाँ मीरमंदे जेका तुंहिंजी मर्ज़ी। ओए थी कहीं न नालो 2 दफ़ा खाईंदो, 3 दफ़ा खाई न का आदो थी। तोबा कर। हाजिर साईं हाजिर। राधोई ओ मेरे मोने ओए आजो सवारी कोन पिट्टी ते चाली मासर पर ये दरवाजे ही कौन करके आइंदो यूं हलियो ईंदो हाणे कीअं जो दरवाजो करके या सर करे अचे त चाह पिया था छो तो नी मत कोन बंदा गंशाला बिस्मिल्लाह ए सैफुल छाती समझी बाबा जो चाढ़ो थींदो शेराला मालिका पर चाढ़ो नजर अचे कोन थो। शेर वञ बाबे खे खणाए वञ। रहमान कुछ सालू खे ॿुधाए वियो हो। रहमान सालू खे छा ॿुधाए वियो आहे? का खतरे जी ॻाल्हि त नाहे सैफुल? छा ॿुधाई शेर, असांजे कंहिं घर भातीअ अबे जी इज्जत कान कई, चई थकजी पियो, पर तहां जहिड़ा ख़त्म न कया। ऐं न वरी मूं निभागीअ अबे खे को सुख जो साह खणण ॾिनो। सैफुल छा ॻाल्हि आहे? रहमान कहिड़ी ॻाल्हि करे वियो आहे सालूअ सां? बाबू वेठो त चेरो आहे। शेर डॉक्टरन फिप जवाब ॾिनो आहे त हाणे अबू कॾहिं बि कोन ॻाल्हाए सघंदो। वो रात खां वठी हाण थी ॿुधाई सालू अचे त बाबे खे कराची खणाए थो वञा। मां पैसनि जो बंदोबस्त कयां थो। वाह वार्तावा ॻाल्हि त भली ॿुधाई अथई। चइबो त नेठ लाल कान घर ते ई गोरी खाधी। हाँ चाचा जवान जो पुट अथई ऐं जाबिर खे उनजी नूंहं बि ॾेई छॾियईं। त पोइ वारस ईअं चओ न तेरो कमु सॼो जाबिर ई करायो आहे। चाचा जाबिर खान ऐं लाल खान आहिनि हिकु ॻाल्हि, इन ॻाल्हि खे छॾ, सूबेदार जो सोच। वारस सोचियो त मूं घणेई हो, पर पोइ रहमान खे पैसा वापसि ॾियणा पिया, न त इहो सूबेदार लो अस्पताल खां ॿाहिरि कोन अचे। चाचा मां जमादार जुमे का सॼो हाल वरितो आहे। पोइ छा थो चए जमादार जुमो? चाहीं त 2 ॾींहंनि जे अंदरि सूबेदार चार्ज संभाले। भले अची चार्ज संभाले, पर ॿुध जमादार जुमे इहो न ॿुधायो त बयान छा ॾिनो सूबेदार? हा ॿुधाई त साहब इहो बयान ॾिनो आहे त नामालूम माण्हुनि फायरिंग करे खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। वारस सूबेदार जो बयान सम्झी थो तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ खतरे जी घंटी अथई, खतरे जी घंटी। चाचा ॿार न आया अचण ॾे न सूबेदार खे, वापसि कोन वेंदो। नाने मेरा का प्लान कयोसीं। मां तूं भाणे असां सां मिठियूं ॻाल्हियूं कंदी कर। मांखे न चओ खणा न ॾंडो थकियां तुंहिंजे मथे में कंहिं नाने मेरा मुंहिंजो ॾंडो। ओ छोरा आस्ते ॻाल्हायो, आस्ते अॼु वात बंदि रखो। इन शेर वारनि खे ख़बर पइजी वई न हक़ीक़त जी, तव्हांखे बि पुट कोन निकिरंदो ऐं मूंखे बची जेको घर वेठे मारे थी। हाँ बस ईअं सम्झ इन मामले ते असांजो वात बंदि जीअं नानी महराब जो कयोसीं। सुठो कयव, इन मुए जो वात बंदि कयव। त हेॾो फिरियो साबा शादी कर, हेॾो फिरियो साबा शादी कर। निभागो के जाए नो हाणे मेरा खां त प्लान कयोसीं, बाक़ी अम्मा जो प्लान ज़ेबू खां गॾु कयूं। ओ मार पयव
ये ज़ेबू खां तव्हां कॾहिं बि पलाक कोन करे सघंदो। उहा तव्हांजी माउ जी ॿियो उस्ताद आहे। मां अल्लाह मां उम्मीद न ला ज़ेबू सां अख छिंब में पलान कंदासीं, बतंदी ज़ेवर ज़ेवर कंदी, पैसा पैसा कंदी। ना बा ना मां पलान कोन कंदुसि। छोड़े छो कोन कंदे पलान? अम्मा पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे, चयो हुई न त तव्हांखे मल्हन वांगुरु खाराईंदुसि। मरो शाल सापा जे सिर मथां सदको वञो, मानी त ढो ते ॼाव थी। अञा छा कयां? मां मन रुगो मानी त न आहिनि, पर बा खीर मखण बकर खाईंदा आहिनि। ओ पुट उहे माण्हू ई मरी विया जेके मल्हन खे वेहारे पालींदा हुआ ऐं उन्हनि खे खीर मखण खाराईंदा हुआ। सच्चा सच्चा बकर भुगल खाईंदा हुआ। अॼुकल्ह जा मल्ह जेके आहिनि पंहिंजे घरों था खाइनि। सापा जे सिर मथां सदको वञो। ठीकु आहे, असां बि पंहिंजे खाधे ते पलबासीं, ॿिए कंहिंखे त कोन था चऊं न। असां त तोखे था चऊं न, तूं असांखे पाल, तूं असांखे खारा। हा वो त बुख मरंदासीं न। छोड़े बुख मरंदासीं, ज़ेबू सां पलांत करे ॾोकड़ खणी ज़ेवर खणी सभु खपाए ॾाढो शहर में होटलुनि ते कुकड़ मखण खाईंदासीं। वाह 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 जट ठया हो। शहर जे खाधे ते छा त खरिया हो? हां जेकॾहिं ईअं कयो अथव न त मारींदीसांव। बाक़ी छा कयूं? तव्हांखे बकर ई खाइणा आहिनि न। तव्हांखे बकर मां थी खारायां। मुंहिंजो रुगो हिकिड़ो कमु कयो। हा मां बकर खाराईंदे त असां छो न ॻाल्हि मञींदासीं। हाणे सम्झव मुंहिंजी ॻाल्हि? इहे त कम ॾस मां असांखे या कमूं लता मनू हलंदो लाल खान हलंदो हल, थकिजी पियो आहीं छा? अरे दे रहमानड़ा धिक्का न जे, जवान थी। मां लाल खान आहे। लाल खान उठण खे चोराबा पाराए चंदो आहे। तूं वरी केर थींदे जो धिक्का बि तुंहिंजी उठण खे चोराबा पाराए सुञाणे थो। पाराए त मीर मामा जे गॾे खे बि चोराबा कोन। घणो न ॻाल्हाए रे, घणो न ॻाल्हाए। छो छो न ॻाल्हायूं रे? तोखे चिड़ छो थी लॻे? अञा असां तव्हां ते आङुर बि न खई आहे। हिननि खे मंज़िल ते पहुचायो, मां हिननि खां हवाल वठां। हिननि खे असां मां केरु कुझु न चवंदो। हिननि खे टिक टिक ते मीर मोहम्मद चाढ़ींदो। वठी वञनि खे। आदि ज़ेबू खेर त आहे, मथे ते हथ ॾियो वेठी आहीं। आदि नानो मेरा अल्लाह खे प्यारो थी छा? चुप, नानो मेरा अल्लाह खे प्यारो थी वियो छा? निठा गवाई त सुठी गॾु ॿारनि जा ॿार नाने मेरा बके अल्लाह हया थी दे। नंढड़ी गुस्ताखी जी सज़ा मिली अथसि न। छाजी गुस्ताखी? हां आदि ज़ेबू तोखे ख़बर न आहे नाने मेरा बि साईं यकीन शाह जे शान में केॾी गुस्ताखी कई आहे जो ज़बान ई बंदि करे छॾीसि। आदि यकीन छा उग्रो पीर थी बा उग्रो पीर। आदि ज़ेबू तू यकीन करी या न करी, रात साईं यकीन शाह बादशाह मुझे ख्वाब में आयो हो। यकीन शाह वरी तुंहिंजे ख्वाब में कीअं आयो? आदि नाने मेरा बजे चाक थियण जो ॾस ॿुधायो आहे ऐं चई त रुगो ज़ेबू खे ॿुधाइजो। छोरा तव्हां मज़ाक त कोन था कयो? तोबा 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 वा तोबा, असांजी अम्मा सापा समेत तोबा। यकीन शाह सां मज़ाक? बादशाह के नाने मेरा वांगुरु सज़ा नाहे खणी। छा हुकुम ॾिनो आहे साईं यकीन शाह? साईं यकीन शाह बादशाह रात मूंखे ख्वाब में आयो, चए पियो जेकॾहिं ज़ेबू नाने मेरा खे कुझु ॾिसणु चाहे थी त मुंहिंजो ॾंडु भरे ऐं चवे पियो इहा ॻाल्हि कंहिंसां न करे। हा हा ठीकु आहे, हाणे तव्हां वञो, मुंहिंजो घणो मथो ख़राब न कयो। तव्हां ॿई वरी शहर वेंदव छा? न मां तुंहिंजे साम्हूं कसम खयो त मां बाबा खे अकेलो कोन छॾींदुसि, बाक़ी समूह जी मर्ज़ी। मां त निकाह महिल सॼी ज़िंदगी तोसां गॾु गुज़ारण जो कसम खयो ऐं इहो मुंहिंजो कसम क़बर ताईं क़ाइमु रहंदो। हाणे त असांखे गॾु गॾु रहणो आहे न। नज़ीरा तुंहिंजी त ख़बर ई न पवंदी आहे केॾी महिल कहिड़ी त केॾी महिल कहिड़ी। सोनू तूं अलाए छो मूंखे सम्झी न ई सघंदी। हा मां नज़ीरा अणपढ़ियल अथई पर अकुल वारी अथई। हा सब नज़ीरा जो इहो ई मक़सदु आहे त असां ॿई ख़ुशि हुजूं ऐं हीअ असांजी ख़ुशियुनि में ख़ुशि हूंदी आहे। मां त सम्झी वई आहियां
पर अल्लाह साईं करे चाचा जाबिर ऐं बाबा असांजी ख़ुशियुनि जे लाइ सोचो। सोनू पुट, तव्हां ॿिन्हिनि जी ख़ुशियुनि जी ख़ातिर नवाब खान सां जहिड़ो त परे जी ॻाल्हि आहे, पर उन सां तिखो थी बि न ॻाल्हाईंदुसि। चाचा दाढ़ी हिकिड़ी हथ सां न आहे वधंदी। दुआ कयो त बाबा जी सोच बि तव्हां वांगुरु थी वञे। सोनू, चाचा नवाब खान अञा बि असांखे पंहिंजो दुश्मन सम्झे त उहे सचो इहो थी त मां पंहिंजे पीउ जी इज़त मथां सभु कुझु क़ुर्बान करे सघां थो। शायदि तोखे बि। मां पंहिंजे पीउ जे तरफ़ां मिलियल हर सज़ा खे खिली खिली क़बूल कंदसि फराज़। जेकॾहिं तूं रहणु चाहीं त तोखे हिते रहण लाइ केरु न रोकींदो। हा चाचा, हाणे मूंखे हिक तरफ़ रहणो। विरल देख ख़बर वार सारा काॾे विया? खबर ना है अलाए काॾे आहे न। घरू घरू अचो सह कंदा बि था अचो। हेरो नवाब खान जा माण्हू शाहू ऐं लाल खान खे खणी आया आहिनि। खंभे आया अथसि त पोइ असां छा कयूं? वाकई असांजा त ॿई दुश्मन आहिनि, पर अलाए छो लाल खान जो ॾुख थो थिए। पंहिंजे सॼे खानदान जियां अॼु बि मारिजी वञे। ख़ैर आहे त पोइ असांजो छा वञे? खैरू वरी बि असांखे हुनजी मदद करणु घुर्जे। वरी बि खैरू कंहिं ते थोरो करणु भलो आहे। उहो त ठीकु आहे, पर चाचे सोबत खां पुछणु ज़रूरी आहे। खैर आहे, चाचे सोबत खे मां सम्झाईंदुसि, तूं रुगो हा कर। वारस भला पुलिस खे इतला कयूं लाल खान वारनि जी जान बची पए। वाह रे मीरल वाह, लाल खान के हथन सां मौत थोड़ी। खेरल अॼु कुर्ब थी वञे लाल खान। ख़बर अथई लाल खान जे मथां केस घणा आहिनि। चाचो सूबत ॻाल्हि पियो करे त मीर मोहम्मद जे माउ जो ऐं नवाब खान जे ड्राइवर जे क़त्ल जो केस बि लाल खान ते आहे। भोक भञी ज़मीन ॿोड़ण जो बि केस लाल खान ते आहे। सही तो चई खैरू, सिर्फ़ हाणे इहो ॿुधाए त छा कजे। सफ़ा ईअं लाल खान खे बचाइण जो फ़ैसिलो कयो अथव छा? फ़ैसिलो त नाहे कयो, फ़ैसिलो त तव्हां ई कंदो। लाल खान असां सां वॾो त जहिड़ो कोन कयो आहे, थोरी ॻाल्हि त अटकिया आहियूं। जेकर लाल खान खे आज़ाद करायोसीं न त लाल खान ज़रूर सोचींदो त मुड़सनि वॾो थोरो कयो आहे, दुश्मन हूंदे बि जान बचाई अथनि। हलो जेका संगत जी सलाह, पर चाचे सोबत खे मुंहुं पाण ॾिजो। हा हा इहो असां ते छॾे ॾियो। खेरल जल्दी हलो, किथे देर न थी वञे। त पोइ ठीकु आहे, जेका संगत जी सलाह। हलो। अरे लाल खान, एतिरो वक़्तु थियो अथई हाजी बाबा सां गॾु। अरे कॾहिं सोचियो अथई त तुंहिंजो नुक़सानु घणो थियो आहे? मुराद जेतिरी जुट न लाल खान सां थी आहे, कंहिं ॿिए सां थिए त मुल्क छॾे वञे। तूं न ॻाल्हाए रे, तूं न ॻाल्हाए। मुल्क छॾे भॼी वञण वारनि जे पुणिया त मूं तो लाल खान न तूं आहीं तूं। हिननि खे न चओ। जॾहिं सौट नवाब खान खे खफन पाराईंदुसि उन खां बाद हिननि खां पुछंदुसि। सोना साईं, पुठनि खे जोराबा पाराइण वारा कॾहिं बि कंहिं माण्हू खे कफन न आहिनि पाराए सघंदा। तव्हां छोॾो लाहे छॾ राणा खान। मुझे घेरा तो कने कौन लगी ना। मुझे घेरा किते बद में टकारे मुझे क्वाली डाटे ने गिरी भाई मुझे गडाई करो। हल 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 मोना पकी हल हल। अजाई डॉक्टर नी त गाल ही न कर, हिक हिक एड़ी ता हणन पिया मरीजन जे माइटन जो ह्यां ही फाटी पे। गोडो कड़ खपन डॉक्टरन के। अदा सालू शुक्र कर जो बाबे बल्लभ दवारी दी गलायन, बाकी अता मोहम्मद हजम ता असलो हां पाड़े छे।
कमाल त करे ॾेखारी बाबा खे थोरो टुको नहीं न किनो कारो रत भुरको री बाहर निकतो ऐं बाबे दां कई शेर ॾिठो ई न 2 इंचनि जो पूरो अंदर ज़ख़म हो 2 ॾींहनि जे पटीअ में बाबे जो ज़ख़म ख़त्म थी वेंदो यार मूं त सोचियो आहे त बनी बारो विकणी बाबे खे कराची खणाए हलंदासीं यार शेर इन डॉक्टरनि जी ॻाल्हि न कर डॉक्टर ने पुलिस जे मुंहुं अलाह न कंहिंखे चाढ़े सही तो चई साहब देखो मिठे वधे देगड़ो छाड़े ॿारनि में खारा अचे वॾे ख़र्च खां बची विया आहियूं शेर मिठो देगड़ो न पर मां त बाबे जो सदको बकर ॾींदसि सदको वञा यकीन शाह जे नाले तां मांखे सचो ओलिया आहे मां हिन मनु ऐं खमो खे अचायो पातराणी भॼायो ज़ेबुल ॻाल्हि छा आहे ॻाल्हि पोइ ॿुधाईंदी साईं पहिरें मूंखे पिढ़ांदो कारो बकरो आणे ॾे ॿी त मां पैसा खणी अचां पैसा तो किथां दा पैसा मां किथां आणींदसि पैसा बाबे मेरा जो पूरो 1.5 लाख रुपयो अमानत पियो आहे सालू जी शादी लाइ गॾु करे रखिया हुई मां खणी अचां थी मुबारक दे मीर मोहम्मद मुबारक दे कालो छा रखास ढेर मुबारक गाल चाय ओ यो सामो ॾिस मुराद वारा यार जल्दी करे मुझो केड़ा भूख मरियो यार रहमान दुलाल खान के कुछ भी न चो हाजी बाबा जो सगो सोट थी हाँ यार वाकई बलाल खान मां यार मिस्किन माण्हू आहे मूंखे तो मां ट्रप थो थिए रोना साईं मूंखे त सम्झाए उठनि खे जोराबा तूं सर्दी में पाराईंदो हुई या गर्मी में पाराईंदो हुई खिलो खूब खिलो वड़ा वड़ा टहक जो वड़ा वड़ा या टहक जो हाणी तहां जो वारो महल भी तहां जी आहे सांजी भी महल दीदी सांजी भी महल चाहो तुंहिंजो वक़्तु ईंदो छा तूं वीर मोहम्मद जे गॾ खे गोलियूं हणंदे छा छो मुंहिंजे गॾ खे गोलियूं हणंदो मुंहिंजो गॾ छा तव्हांजे घरां ताणो थो काए हां छो हणंदा ॿुधायो छो वीर मोहम्मद असां तुंहिंजे गॾ खे गोलियूं कोन था हणूं लाल खान तो चए हिनखे टिक टिकी ते चाढ़ अरे लाल तू मुझे गड़े के गोलियों हण दे तू जे करे मु गड़े के अला केतरू लछो अरे मुरादे गणी बुधा ये कुल 15 थे बस लालू के मां तुरु नंजो हण गणी तो ना मुराद बता मां भूल जी न नील मोहम्मद मां गणिया तो वहां नंडे की हां नवाना असा जड़े ना जाने मुराद मुके 500 दे मां बने कदा ताणो ना असा जो के ना केड़ो कम बा लालू तू जानी हे लेन बा वीर मोहम्मद तो के पैसा तड़ा मिला जरा 10 डंडियो तू लाल खान का ऐ 5-6 डंडियो तू शाहू का कटोना छा कनो वरी तू शैतान की तो करी ने इने समा बेड़ा कोनन तो दास पिटी पिटी न के वसा में पैसा जो ना वन कंटी होना अचे वट पैसा बशी न कर रुकनो घर वन सुमना पाण वालू का घर भली लालू सावण असा जो चा नहीं हां बचा वने लगी ने मने बोलो सोलो थक हलवाल रोना साईं वीर मोहम्मद के अखियूं ॾेखारे भॼाए छॾी पर लॻे थो त इहो कमु मूंखे करिणो पवंदो